नाज़रीन, रहड़की लगी गोठ एहसान समय जो जी रोड गुजरियल केतरन सालन खां वठी ज़बून हाली जो शिकार है, जैं सबब हादसा मामूल बणियल आहिनि। वधिक तफ़सील ॾिसूं था ज़हीर सुमरो जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं रहड़की लग एहसान समय जो गोठ में, जिते कई सालन खां वठी रोड ज़बून हाली जो शिकार है। हितां जा जेका रवासी आहिनि ऐं सरापा एहतिजाज अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन्हनि जो इन बारे में। मुंहिंजो नालो शफ़क़त अली आहे ऐं असां कई सालनि खां वठी करे गोठ एहसान समय जा रहवासी आहियूं। रोड जो हाल तव्हां पाण ॾिसो आहे त माना रोड पहिरीं ख़राबु हुई, रांदे ट्रैक्टर जेके मिटी खणनि था ऐं जेके कमान जूं ट्रालियूं हलनि थियूं, उन्हनि जे हलण खां बावजूदि रोड बंजर बणिजी वियो आहे। इन्हनि ट्रालियुनि जे करे जेको आहे ते असांजो गोठ जे जेके ते रोड भॼी पई आहे ऐं मोरी चतु पाणी टपंदो आहे, इहा भॼी पई आहे। उन खां अलावा असांजे गोठ में सिर्फ़ु मिटी, सुबुह जो न स्कूल ॿार वञी सघनि था, न ड्यूटी ते वञी सघनि था। MNMP असांखां वोट वठी वरी तकींदा ई कोन्हनि खे। असां वस वारनि खां अपील था कयूं त असांखे बराए महिरबानी करे जा रोड बि ठाहे। असांजियूं हे जेकियूं घटियूं आहिनि या इहे रोड आहिनि या इहे तबाह थी वियूं आहिनि, ठाहे जेकियूं ॾिनो हथ विञायूं मैदान थिया, न कंहिं वञण जहिड़ा हूं न कंहिं अचण जहिड़ा हूं। असांजी जेकी रोड आहे बचल सचल उहा तबाह थी वई आहे, इन्हनि ट्रालियुनि करे छॾी आहे। न को ठेकेदार अचे, न को पाणी मारे, न को ॻाल्हि न पंध। उनखां पोइ वाह बजाए जेकी आहे पुल आहे पई इहा तबाह थी वई आहे। वॾी ज़्यादती आहे हिते। केतिरनि सालनि खां वठी रोड असांजो जेको आहे न बिल्कुलु ख़राबु थी वियो आहे। उनखां पोइ MNMP कोई बि थियो आहे, अभी असांखे रोड जो कमु अञा तक न थियो आहे। पोइ इहा शइ आहे जेको बचो सचो रोड आहे, ट्रालियुनि हिते तबाह करे छॾी आहे। उनखां पोइ मिटी जा ठेकेदार खणंदा आहिनि, उहे पंहिंजे हिन में त असां त हुली आहियूं, असां ग़रीब आहियूं। असां अपील कयूं था त बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। बिल्कुलु, हितां जा जेका रवासी आहे अवां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त गुज़िरियल केतिरई सालनि खां वठी जेको रोड जेको ठहियो हुयो, जेको बचो सचो रोड आहे, उहो हिन मिटी जी ट्रालियुनि जे सबबु, कमान जी ट्रालियुनि जे सबबु जेको आहे बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। हिते जे गुज़िरियल केतिरई सालनि खां वठी हिते असां वटि कोई बि न MNMP न आयो आहे। ऐं उनखां अलावा रोड ते जेकी पुल जेकी वाई जेकी क्रॉसिंग थिए की पाणी जे हवाले सां, उहा नाकारा थी चुकी आहे, जंहिं सबबु कोई बि नुक़सानु पेश अची सघे थो। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान TV न्यूज़, रहड़की।